अहम ख़बर वाक़ ॾींदालूं। तहरीक इंसाफ़ चूंड नतीजनि ख़िलाफ़ छंछर ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान करे छॾियो आहे। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त पीटीआई हर फोरम ते अवामी मैंडेट जो दिफ़ा कंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्टी झंडनि सां गॾु पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराईंदे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आज़म जो उम्मीदवार उमर अयूब हूंदो। पंहिंजे उम्मीदवार जो ऐलान कयो आहे। हू पार्लियामेंट वेंदा। संदसि चयो हो त हुकूमत ठाहिण बाबति पीपी सां के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। तहरीक इंसाफ़ चूंड नतीजनि ख़िलाफ़ छंछर ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान करे छॾियो। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त पीटीआई हर फोरम ते अवामी मैंडेट जो दिफ़ा कंदे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर चयो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्टी झंडनि सां गॾु पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराईंदे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आज़म जो उम्मीदवार उमर अयूब हूंदो। पंहिंजे उम्मीदवार जो ऐलान कयो आहे। हू पार्लियामेंट वेंदा। संदसि चवणु हुयो त हुकूमत ठाहिण बाबति पीपी सां के बि ॻाल्हियूं न थियूं आहिनि। अहम अपडेट सभा सां शेयर कयूं पिया। तहरीक इंसाफ़ चूंड नतीजनि ख़िलाफ़ छंछर ते मुल्क गीर एहतजाज जो ऐलान कयो आहे। बैरिस्टर गोहर ख़ान जो चवणु आहे त पीटीआई हर फोरम ते अवामी मैंडेट जो दिफ़ा कंदे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गोहर ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्टी झंडनि सां गॾु पुरअमन एहतजाज रिकॉर्ड कराईंदे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आज़म जो उम्मीदवार उमर अयूब हूंदो। पंहिंजे उम्मीदवार जो ऐलान कयो आहे। हू पार्लियामेंट वेंदा। संदसि चयो हो त हुकूमत ठाहिण बाबति पीपी सां के बि ॻाल्हियूं न आहिनि थियूं।